अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ख़ुशि हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन नंढड़ी वीडियोज़ में आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त ज़हर ज़िंदगी ड्रामे खे अञा ताईं छो न रिलीज़ कयो वियो आहे। इहो आउं तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां। जी हाँ दोस्तों, अॼु जी हिन वीडियोज़ में आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त ज़हर ज़िंदगी ड्रामे में हिन वक़्त ताईं छा थी रहियो आहे ऐं छा न थी रहियो आहे। इहो बि आउं तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, तव्हां असांजी हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा ऐं असांजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं जेकॾहिं तव्हां असांजे हिन यूट्यूब चैनल सिंधी शोबिज़ अपडेट ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करणु विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियोज़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा रहनि। त दोस्तों, अचो त वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों, जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु ज़हर ज़िंदगी ड्रामे में जेके सीन आहिनि उहे आज़म मेंगल जा थी रहिया आहिनि ऐं साईं निसार शाह जा थी रहिया आहिनि ऐं असद कुरैशी ऐं हबीब पंवर जा थी रहिया आहिनि। हिन वक़्तु मुख़्तलिफ़ सीन इन्हनि अदाकारनि जा थी रहिया आहिनि ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आज़म मेंगल जी ज़हर ज़िंदगी ड्रामे में जेका शादी आहे उहा रमशा शहज़ादी सां कई वई आहे। तमामु बहितरीनु ॿिन्ही जी जोड़ी हिट ते वई आहे ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे में मजू सतार लाड़ जो जेको आहे उहो खून थी पियो आहे, याने उन जे घर वारनि जो हिकु भाती फोती वियो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी जी जेका एडिटिंग आहे उहा हिन वक़्तु थी रही आहे मुकमल तौर ते ऐं जेके बक़ाया वारियूं क़िस्तूं आहिनि उन्हनि जी अञा ताईं एडिटिंग न आहे थी ऐं हिन वक़्तु अञा ड्रामे जा कुझु सीन रहियल आहिनि जेके थियनि पिया। सो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इंशाअल्लाह ईद उल फितर ताईं हिन ड्रामे खे मुकमल तौर ते रिकॉर्डिंग कयो वेंदो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सेम टू सेम पत्थर दुनिया वारी जेका टीम आहे उहा हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमु करे रही आहे। जीअं त उमेद अली कलवड़, सैयद निसार शाह जेको पत्थर दुनिया ड्रामे में आचर जो कैरेक्टर करे चुको हुयो, असद कुरैशी ऐं इन खां अलावा आज़म मेंगल जेको पत्थर दुनिया ड्रामे में कमाल खान जे नाले सां पंहिंजो कैरेक्टर निभाए चुको हुयो, ऐं रमशा शहज़ादी, शमा मंगी ऐं इन खां अलावा ॿी जेके एक्टर्स आहे रीमा नाज़, मजू सतार लाड़ ऐं हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर आहे उहो आहे फरज़न मलिक ऐं राइटर आहे नूर ज़ौर साहब। हालांकि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे खे रिलीज़ त कॾो को थियणो हुयो पर हिन ड्रामे तमामु घणी देरि करे छॾी आहे, छो त हीउ सिंधी सेटेलाइट चैनल जो आहे ड्रामो। सिंधी सेटेलाइट चैनल जे ड्रामे जे लाइ तमामु वॾी महिनत जी घुर्ज हूंदी आहे। ही ड्रामा असां व्यूअर्स खे ॾिसण लाइ तमामु आसानी सां मिली वेंदा आहिनि, पर हिन ड्रामे खे तयारु करण जे लाइ वॾी महिनत जी ज़रूरत हूंदी आहे। ऐं दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असद कुरैशी पंहिंजे वातां गुनगुनाए ते इहो चयो आहे त तमामु बहितरीनु मौजो ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमु आहे ऐं आज़म मेंगल जो बि तमामु सुठो ऐं बहितरीनु हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी में किरदारु आहे ऐं निसार शाह जो जेको किरदारु आहे उहो आहे वॾेरे जो किरदारु। असद कुरैशी पंहिंजे बयान मुताबिक़ इहो चयो आहे त हीउ ड्रामो तमामु बहितरीनु ऐं ज़बरदस्त आहे ऐं हीउ जेकॾहिं ड्रामो ईंदो त अवां दोस्तनि अवां ॾिसंदड़नि खे ज़रूरु पसंदि ईंदो। हीउ ड्रामो रिलीज़ कयो वेंदो ईद उल फितर खां बाद में। सो राइटर ऐं डायरेक्टर जी हमेशह इहा ई कोशिशि आहे त हिन ड्रामे खे सुठे तरीक़े सां पेश कयो वञे सिंध टीवी सेटेलाइट चैनल ते। दोस्तों, ही हुई अॼोकी वीडियो जेकॾहिं असांजी तव्हांखे पसंदि आई हुजे त महिरबानी करे असांजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियोज़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा रहनि। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।